ब्रेकिंग न्यूज़ आहे कोयटा में अवां सां शेयर कयूं पिया। बाईपास वटि दहशतगर्दनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि ज़रगूनाबाद थाणे जो एहलकार ग़ुलाम मुर्तज़ा शहीद थी वियो। शहीद एहलकार जो मड़ सिविल अस्पताल कोयटा मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कोयटा बाईपास वटि दहशतगर्दनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थी वियो। गोलियूं लॻण सबबि ज़रगूनाबाद थाणे जो एहलकार ग़ुलाम मुर्तज़ा शहीद थी वियो। शहीद एहलकार जो मड़ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कोयटा में बाईपास वटि दहशतगर्दनि फायरिंग कई आहे, जंहिंमें पुलिस एहलकार शहीद थियो आहे। गोलियूं लॻण सबबि ज़रगूनाबाद थाणे जो एहलकार ग़ुलाम मुर्तज़ा शहीद थी वियो आहे। शहीद एहलकार जो मड़ सिविल अस्पताल कोयटा मुंतकिल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कोयटा बाईपास वटि दहशतगर्दनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थी वियो। गोलियूं लॻण सबबि ज़रगूनाबाद थाणे जो एहलकार ग़ुलाम मुर्तज़ा शहीद थी वियो।